अल्लाहु अकबर हेॾो हे वरी केरु साईं हे कीअं तकड़ करे अच्छा काॾे वञिणो आहे काॾे केरु किथे वेणो किथे सर 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 साईं हाणे इहो जेकॾहिं तव्हां करिणो हो त पोइ असांखे न घुरायो आहे प्लीज चाल नसीर ठीक ठाक अच्छा बाज़ साहब तव्हां बि हिते आहियो छा साईं ॿियो ख़ैरु ख़ुशि आहियो तव्हां ख़ैर तव्हां मूंखे ख़बर कोन्हे जो मां हिकु बाबा आनेर मां ॿुधायां थो त मूंखे ख़बर न हुई त हिते वॾो बि ईंदो त मां कॾहिं बि हिते न अचां अच्छा मूं सम्झो तव्हां जॉइन कयो आहे हीउ चैनल शायदि साईं असां जॉइन न कयो आहे असां हाणे भॼण जी कंदासीं हिन खे अॻिला ॾिसी वठनि ऐं वरी असां ई न रहूं फ़िलहालु ख़ुशि हुजो बाबा नक्शा काॾे कयो असांजा अच्छा बाज़ तव्हां काॾे था वञो तव्हां जॉइन न कयो आहे छा हीउ चैनल न बाबा मां जॉइन न कयो मां पंहिंजी अख़बार खोलियां थो पियो अच्छा हा ख़ुशि हुजो अच्छा आपके साथ भी राब्ता होगा आपने कलाम नहीं सुनाया बॉस आ गया था तो वो भी सुनेंगे और नंबर आप अपना दे दो अल्पो वठो था बाबा नंबर ठीक है चलो ठीक है खुश हो सर प्लीज खुश करो ठीक है खुश हो जाओ अच्छा किथे वेणु किथे आहे अच्छा ठीक प्लीज ही केर आहे ही गंजी नुमा इंसान केर आहे माण्हू आहे साईं माण्हू आहे सर जीत आया वो कटे में ओके माण्हू आहे साईं पर अच्छा ठीक आहे किथे विया ठीक अच्छा ही पाणी जी बोतल किथे रखी छॾियो आहे अच्छा ही कप ठीक अच्छा नसीर ॻाल्हि ॿुधो आई थिंक सवाल त मुंहिंजे ख़्याल में आउं तव्हांखे पहिरियों लिखी ॾियां त सुठो आहे ठीकु आहे सर बिल्कुलु ठीक है वंस अगेन सर अमांखे भली कार चऊं था डिगेर से खां पोइ मुलाक़ात जी बिल्कुलु तव्हां इत्तेफ़ाक़ ॾिसो पंहिंजी मुलाक़ात वरी उन मौक़े ते पई थिए जॾहिं सिंध में हिकु भेरो ॿीहर वरी मुतबादिल ऐं तब्दीली जा जेके आहिनि से उहे बहस हलनि पिया ख़ासि तौर ते ॿेटनि वारो मसइलो अव्हांजे साम्हूं आहे पीपल्स पार्टी त NOC बि ॾेई छॾियो मुख़्तलिफ़ धुरियूं आहिनि छिड़वाग पंहिंजे लेखे हर कोई मुज़ाहिरा धरणा हणनि पियो पर हिकिड़ी सॼी सिंध मां तमामु वरी हिकिड़ी डिमांड अचे पई त सिंध में हिकिड़ो मज़बूत मुतबादिल जेको आहे सो हुजणु खपे सो इन मुतालबे खे कीअं पिया ॾिसो यार सवाल थोड़ा शार्ट कंदा क्यों पूरे सवाल में पूरो एपिसोड ख़त्म थी वेंदो आहे अच्छा ॾिसो नसीर साहब ॻाल्हि इहा आहे त ओह सॉरी कहिड़ा ॾींहं अची विया नसीर गोपान खे बि नसीर साहब चवणो थो पए अच्छा ठीकु आहे मतिलबु हिकिड़ो ऐं हीअ रखी छॾिया किथे हा सर प्लीज हा जी नसीर साहब ॻाल्हि इहा आहे त जेसीं ताईं तव्हां तब्दीली जी ॻाल्हि पिया कयो त मुतबादिल जेको आहे उहो सभ खां पहिरियां जेको नारो हयो उहो तव्हांजे साम्हूं आहे त आई थिंक उन नारे मूंखे जिते पहुचायो उहो सॼी दुनिया खे ख़बर आहे त हाणे जिन वरी उन नारो हयो आहे ॿियनि नारो त उन्हनि वटि छा आहे ॿियो ठीकु आहे हाणे जेको कुझु ॻाल्हायां थो उहो यकीनन कंहिंखे सम्झ में ईंदो कोन्हे जीअं हीउ साम्हूं वेठो आहे गिदरे नुमा इंसान इनखे बि सम्झ नथो हिनखे का ॻाल्हि सम्झ न ईंदी आहे सिवाय छोकिरियूं ॾिसण जे हा मतिलबु ठरकी क़िस्म जो माण्हू आहे इन में को शक ई कोन्हे अच्छा न मुंहिंजो त हेॾा ख़्याल ई न आहे आई थिंक हिकु सिंगर आहिनि शायदि मॉडल आहिनि हा बिल्कुलु अच्छा अव्हांखे वरी हिकिड़ी का जीअं चइजे ख़्वाहिश अंदरि में तड़प त सिंध खे तब्दील कजे को मज़बूत मुतबादिल ॾिजे अहिड़ी का ख़्वाहिश कोन पई जागे ॾिसो नसीर ॻाल्हि इहा आहे त आउं इहो पियो चवां त मूं जेको नारो हयो उनजो मूंखे जेको सिलो मिलियो उन ते मूंखे हिकिड़ो शेर यादि थो अचे छा हिकिड़ी फिल्म आहे शायदि इंडिया जी आहे जंहिंमें हू हीरो बि आहे अरबाब गुलाम रहीम जे अजय देवगन जी ॻाल्हि हा उनजी फिल्म आहे हिकिड़ी दिल वाले उनमें हिकिड़ो शेर हुयो त हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहाँ दम था मेरी कश्ती थी डूबी वहाँ जिस नाली में पानी कम था सो इहो पियो चवां त हिकिड़ो ॿियो बि शेर आहे न आई थिंक मूंखे यादि कोन थो अचे देखा जो कमीन गाह की तरफ देखा जो तीर खा के कमी गाह की तरफ हाँ अपने ही दोस्तों से मुलाकात सर ही कुछ अबा मुंहिंजी नौकरी जो सवाल आहे मुंहिंजी नौकरी जो सवाल आहे क्यों ॾिसो संजीदा प्रोग्राम अबा मुंहिंजी नौकरी जो सवाल आहे मुते रहम क़ाबिली अॼो कोई पाण खे कंट्रोल करे थकी पियो मां ॿाहिरि साईं मूंखे माफ़ हिन में मुंहिंजो को ॾोह कोन्हे ही पाण हलियो आयो आहे हा मूंॾा न भाई संजीदा इशू पियो हले हिकिड़े इशू ते ॻाल्हायूं पिया असां तव्हां हिते वहती पिया कयो यार मतिलबु छा आहे इहो सर मां माज़रत खां ॻाल्हि त ॿुधो मुंहिंजी नाराज़ न थिजो हिकिड़ो असांखां जो दुआ घुरायव अची ॿोॾ अची वई छो हे घर लुड़ी आहे
पाणी कोन हुन शायदि वटि। सिंधु दरिया वारी ॻाल्हि अच्छा, था जेको कनि। दरिया जो पुराणियूं ॻाल्हियूं असांजे माण्हुनि कोई बि ॾिसो, यादि दरिया जो ॾियारो जेको असीं मल्हायोसीं उहो को मुंहिंजो त को चाचे जी शादी त कोन हुई। उते हिकिड़ो काज हुयो, सिंधियुनि जो काज हुयो, सभिनी मिली करे दुआऊं घुरियूं। उते त पाणी अचे, दरिया ॾिसो पिया तव्हां, वारी उॾामे पई उते जामशोरो खां तव्हां जॾहिं वेंदो त मूं हिकिड़ी कोशिशि कई। उन कोशिशि में अलाह से रंग लाथो ऐं ॾिसो त केॾो 2010 में जेका वोट आई, वरी 11 में वरी आई साईं। बिल्कुलु बिल्कुलु, त उन में ॾिसो 2011 या जेको मतिलबु वॉट एवर जेको बि आहे, त असां जी कोशिशि इहा आहे त सिंध में को नई मुतबादिल का क़यादत हुजे, छो जो हिन वक़्तु सिंध जी का मुतबादिल क़यादत आहे कोन, कोई बि कोन्हे। सर पोइ ॻाल्हि त ॿुधो, तव्हांखे सीट बि मिलनि थियूं, ऑफर थिए थी MNA MPA जी, पोइ उहो तव्हां नथा थियो, अञा तव्हां CM थियणु चाहियो था छा? ॾिसो, इन मुंहं सां इहो सुवालु उहो ठहे कोन थो। सही। आई थिंक नसीर गोपांग सवाल करे त ॻाल्हि ठहे थी त हिकिड़ो सीनियर एंकर आहे, सहाफ़ी आहे, उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, मुंहिंजे हथनि जो ॿारु आहे, पर उहो करे सघे थो मतिलबु। सो बोर्ड जी ॻाल्हि हा, हली। बोर्ड जी अच्छा, ॻाल्हि। उहा दुआ अवांजी क़बूल पई, पर बिल्कुलु। पंहिंजे लाइ घुरियल का दुआ अवांजी कॾहिं क़बूल थी? ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं उनखे इलेक्शन सां असीं ॻंढियूं, दुआ त कई हूंदी न जी अवां? जी, दुआऊं कयूं बिल्कुलु, पर इलेक्शन में दुआ जी न, उन में दगा जी ज़रूरत हूंदी आहे। सही। बिल्कुलु, यानी मूंसां कंहिं दगा कई उहा तव्हांजे साम्हूं आहे। बिल्कुलु असां ऐं अक्सर मां पंहिंजे फेसबुक पेज ते बि ID ते बि लिखंदो रहंदो आहियां, मुख़्तलिफ़ शेयर लिखंदो रहंदो आहियां, त मतिलबु इहो छा आहे, इहो छा पियो थिए, मतिलबु आई थिंक आई डोंट नो इहो सिस्टम सर ईअं ई हलंदो रहंदो जीअं हले पियो थो? हा बिल्कुलु ईअं ई हलंदो रहंदो, जेसीं ताईं सिंध जा माण्हू न उथंदा, जागरता न ईंदी। मूं कोशिशि कई हिकिड़ी जागरता पैदा करण जी, सिंध माण्हू जागो ऐं पंहिंजे हक़नि खे सुञाणो, पर माण्हू हाणे मतिलबु छा साईं तक़रीबन तव्हां कलाक ॻाल्हाईंदा आहियो, ॻाल्हि हिकु सम्झ में न ईंदी आहे, छो? उहा पुटु, उहा बेटा जेका ॻाल्हि आहे न, उहा माण्हुनि जे लाइ हूंदी आहे, तव्हांजे लाइ न। अच्छा अच्छा, हीअ जेका 1952 जी जीप तव्हां बीहारी आहे, शिकार वारी शिकार जी जीप आहे, थर में अञा इहे हलनि थियूं। हा बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा सर, वरी जेकॾहिं हाणे अचिजे, माना इन सूरत हाल ते समूरी जॻह ज़रूरा सियासत वग़ैरह थिए पई, जी। अञा मतिलबु चओ था ख़्वाहिश बि अवांजी आहे? ॾिसो, छा करे चो इलेक्शन मूंखे थींदे नज़र कोन पिया अचनि। का लाइव कॉल न हूंदी आहे छा तव्हांजे प्रोग्राम में? कोशिश अदा का कॉल जो यार घणी देर थी वई, लाइव कॉल जो माण्हुनि जा मसला हूंदा, उन खां पुछूं जी कि केरु आहे बस असां टेलीफोन लाइन ते हींअर? जी अदा साईं बिल्कुलु अचे पियो। अवां केरु पिया ॻाल्हायो, किथां खां तारुफ़ कराइजो ऐं सवाल छा हूंदो साईं अवांजो? शिकारपुर का साईं, अच्छा, मां जो आवाज़ घटि वलीदादी थी साहब का साईं हिकिड़ो साईं। अदा I think अदा आवाज़ टीवी जो आवाज़ घटि कजो भाउ, तव्हांजो आवाज़ थोरो घटि पियो अचे दा, थोरो साईं तेज़ तव्हांजी ॻाल्हाइजो। साईं टीवी तव्हां वटि थी हले, असां वटि टीवी न आहे साईं। अच्छा, आवाज़ घटि कीअं थो पोइ अचे। प्रोग्राम पिया ॾिसो ऐं ठीकु आहे, बहरहाल थोरो जेकॾहिं तव्हां तेज़ ॻाल्हाईंदव, जोर सां सिग्नल जो ॻाल्हायो। शायदि मसइलो आहे। साईं मां इहो वलीदादी साहब खे ॿुधंदो आहियां, ॾाढो ॾिसंदो आहियां, मां फैन आहियां हुनजो। साईं महिरबानी। हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु हुयो वलीदादी साहब खे करणो। आवाज़ तमामु घटि पियो अचे, सम्झ में न मां पियो अचे। सम्झण जी कोशिशि कयां थो त पोइ साईं अवांखे सभु त ॿुधो साईं ॻाल्हायो किथे था। पियो? आवाज़ अचे पियो साईं असांजो? न अदा न, बिल्कुलु नथो अचे साईं? न, बिल्कुलु स्लो आहे। साईं हाणे अचे थो आवाज़? थोरो अचे थो, पर अचे थो साईं, हा। सिग्नल जो शायदि मसइलो अथव। साईं थोरो हाणे किथां फोन कई, किथां फोन कई? फोन किथां पिया कयो? हलो साईं, शिकारपुर खां साईं ॻाल्हायो। हाणे साईं आवाज़ अचे पियो? न, अञा न पियो अचे आवाज़। साईं हाणे त मां तव्हांजे साम्हूं बीठो आहियां सफ़ा। यार मतिलबु ही त मां चैनल जा भंड पिया खोलियो त असां माण्हू को पोयां बीहारींदा आहियूं। साईं माफ़ कजो, यको कॉल आई कोन पियो छो यार, तव्हां बि झटि आहियो, ख़ुदा जो कसम आहे। कॉल थी थो आयो। अचण जी फ्रेम में अचण जी ज़रूरत हुई। हाणे जेको अची वियो आहे त सवाल पुछो, हल लांती पुछ सवाल। रूबरू माना सॼी दुनिया खे ॿुधाए जीअं त असां फेक कॉल कंदा आहियूं। अकाउंटेंट खे सॾे करे हिन जा 500 रुपया कटिजो हिन ग़लती जी। जी भाई साईं, साईं इहो त हाणे कर साईं सवाल इहो कर। असांजो सुवाल हाणे इहो- फोन रख, अची वियो आहे जॾहिं साम्हूं त पोइ साईं असांजो साईं इहो सुवाल इहो त वलीदादी साहब खे चवंदा हुआ त तव्हां पंहिंजे आवाज़ में बंदि कमरो हुजे, त्या बि गुम थी वञे, इहो कलाम ॿुधायो थोरो। अजीब हिकिड़ी सिचुएशन आहे। आई थिंक हिकिड़ो इहो कलाम कुझु ॾींहं अॻु वायरल थियो आहे। जी बंदि कमरो हुजे, वॉट एवर, त्या बि ॿई गुम थी कमरे में वञे, बंदि पाण हुजूं। ॿई अंदरि हुजऊं। जी जी जी।
हा त उहो हिकिड़ो गुलूकार आयो आहे को सोशल मीडिया ते ॾाढो हिट थी वियो आहे मूंखां वधीक हिट थी वियो हालांकि सो उनजो कुझु आवाज़ हुयो बंद कमरो हुजे उन कमरे में बंद पाण हुजऊं चाबी गुम थी वञे बंद कमरो हुजे उन कमरे में बंद पाण हुजऊं चाबी गुम थी वञे आई थिंक इहो सर इहो सिर्फ़ु कलाम आहे या तव्हांजी दिलि जी ख़्वाहिश आहे? मतिलबु दिलि जी ख़्वाहिश बि थी सघे थी पर जेकॾहिं को सुहिणो माण्हू भरिसां हुजे तो जहिड़ो लांतीर न हुजे ॾिठो साईं मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बियो 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 जी साईं वाह वाह ॻाइबो ईअं आहे। साईं सलीम खे थोरो हा वाह 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 हा ॾाढो सुठो कयो वञो तव्हां अच्छा नसीर बस पोइ महीने ते अजीब पार क़िस्मनि जूं हिकिड़ियूं माण्हुनि जूं फरमाइशूं आहिनि कलाम ॿुधणो आहे ही करिणो आहे जेकॾहिं फरमाइशूं पूरियूं नथा कयूं त पोइ वोट कोन था ॾियनि माण्हू हा, बिल्कुलु। तव्हांखे ॾिठो इन जे करे मूं हाणे सोचियो आहे त हिन जहिड़ा ॿ टे तबला हथ कयां ऐं पोइ राग शुरू कजे इलाही हिकिड़ो ई आहे इहा जेका तव्हां सोचे रखी आहे तमामु सुठी आहे चैनल नथा हलनि इन कम ते लॻी वञो मतिलबु ठीकु आहे जेकॾहिं उहो दौरु रहियो आहे हिकिड़ो दौरु हूंदो हुयो जॾहिं अख़बार हूंदी हुई रेडियो हूंदो हुयो त आई थिंक मां नथो सम्झां त को सोशल मीडिया जे अचण खां पोइ को चैनल्स जो को मयार किरी पवंदो या मतिलबु छा जेको बि आहे अच्छा अवां सर जॾहिं शुरू में चैनल आयो खोड़ नवां चेहरा इंट्रोड्यूस कराया इंक्लूडिंग मी ज़ाहिर मञूं था जी ज़ाहिर आहे जॾहिं कॾहिं कॾहिं माण्हू खां इंसान खां ग़लती थी वेंदी आहे तव्हां जहिड़ा बि इंट्रोड्यूस कराए विझंदा आहियूं ऐं ॾिसो त मतिलबु सभई मूं वटि अची विया हिकिड़ो रुगो नसीर गोपांगी रहियल आहे आई थिंक मुंहिंजे ख़्याल में या हिकु ॿ टे ॼणा कुझु ॿिया आहिनि नथा अचनि त पोइ ज़ाहिर अख़बार नवां माण्हू तव्हांखे घटि मिलनि पिया इंट्रोड्यूस न कराया नवां माण्हू बि मिलनि पिया पर ज़ाहिर तव्हांजे साम्हूं आहे जेके मूं ॾे नथा अचनि उन्हनि जूं अख़बारूं बंदि थियूं थी वञनि पंहिंजियूं अख़बारूं खोलाईंदा आई थिंक तव्हांखे ज़रूरु तजुर्बो हूंदो हे ॿ छोकिरियूं सिंगर आहिनि मतिलबु इहो सम्झो था कहिड़ी वधीक माना पंहिंजो नालो कमाईंदी मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो सब्जेक्ट आहे कोन शोबिज़ वग़ैरह या मुंहिंजी न्यूज़ जो शोबो आहे हिन खे तव्हां हीअं कयो जो केरु आहे हू जेको मुल्लो आहे उन मुल्ले सां मिलायो हिननि चन्ना साहब असदुल्ला हा चन्ना सां मिलायो असदुल्ला न बाबा तव्हां इदारे में असां तव्हां चन्ना साहब हा चन्ना साहब सां मिलाए साईं हिकिड़ो ॿियो अर्ज़ु हुयो वरी कहिड़ो अर्ज़ु तव्हां साईं हिनखे चओ भला चाहिणी प्यारे अच्छा ठीकु आहे बाबा हिन जा चांहि हिनखे ॾियो हिकिड़ी ऐं पैसा हिन खां ई वठिजो केतिरी पघार कढाई आख़िर ताईं इहो फरमाइशूं कई त आख़िर में ज़ीरो वञी अञा असां हिकिड़ी रहे थी ते वेही कंदासीं वरी कड़ी की शायदि ख़बर न आहे त नसीब जॾहिं पाण प्रोग्राम कंदा हुआसीं त उन वक़्तु हिकिड़ो कप ई हूंदो जेको मुंहिंजे ई अॻियां सिर्फ़ु पियो हूंदो त तव्हांखे त ज़ाहिर आहे चांहि पीअण जी ज़रूरत बि न आहे सही मुंहिंजे करे मतिलबु वालीदारी साहिब तव्हां साईं हमेशह तव्हांखे ॾिठो आहे सिगार हूंदो आहे अॼु ईअं वेठा हो मतिलबु सिगार आहे अहिड़ी ॻाल्हि न आहे मूं दुखायो न आहे इहो त साईं मस्कारो आहे मस्कारो इहो मेकअप मां तव्हां शायदि खणी आयो जल्दीअ में ज़ाहिर हाणे सिगार जी बजट न हूंदी न हाली सिगार जी बजट न हूंदी त पोइ मस्कारे खां ई कमु हलाइणो पवंदो हुजे मतिलबु हिकिड़ो लुक अचणु खपे हिकिड़ो लुक अचणु खपे चवंदा आहिनि त भली बुख भरम जी शान न वञे शान सो अञा ताईं लेवल असांजी उहा ई आहे त हाणे बि ॾिसो त मुंहिंजी जेका अख़बार आहे मुंहिंजी अख़बार हुनजो नालो आहे वो फर्स्ट पे है बिल्कुल चंगी भली जेके भी फर्स्ट पे अखबार हुए उन सभी के बीट कयो है तो मैं आपको ये बता रहा था कि हमारा जो अखबार है उसका मर्दन में अचो इंटरेस्ट वठो मतलब छोकरी जो वेठियूं आहिनि त ही बता चना विकण आयूं आहिनि चना सां बि ॻाल्हाइणु खपंदो आहे कुझु नसीर जेकॾहिं नथो ॻाल्हाए हाणे शायदि नसीर जी छोकिरियुनि सां घटि छोकिरनि सां वधीक लॻंदी आहे लगण जी जगह पंहिंजी पर मीटू खां बजऊं था मुफ्ती अब्दुल कवी थींदे देरी नथी थिए पोइ ॾिसो था बिल्कुल सो एहतियात करणु फ़ासला रखें लिखियल हा सो ज़रूरी आहे कलाम बलाम सर अव्हांखे शौक़ु आहे जेकॾहिं मौसीक़ीअ सां तव्हांजो सुठो लगाव बि रहियो आहे कुझु ॿुधो हा मूंखे हिकिड़ो कलाम यादि पियो अचे आई थिंक हिकिड़ो मुख्तियार शीदी जो कलाम आहे हिकिड़ो नलके ते ईंदे पाणी भरींदे इशारा हा बिल्कुलु हीअ लॻे थो मुख्तियार शीदी सां ईंदो पाणी भरींदो इशारा कंदो हा इहो तव्हांखे कीअं ख़बर पए देना इहो साईं फेवरेट कलाम आहे ॿुधंदो अथव असल में हुन नलके ते ही बि ईंदो हुयो
अच्छा बल्कि हिकु असां वटि सिंगर आहे हिकु माण्हू, ॾाढी उन्हनि खां सुठी कुझु ॿुधऊं ॾाढी सुठी सिंगर आहे, ॾाढो सुठो हुननि जो आवाज़ु आहे, हालांकि हिकिड़ो गानो बि हुननि जो न ॿुधो आहे मूं ज़िंदगी में, पर आवाज़ु ॾाढो सुठो आहे। बिल्कुलु साईं ॻाल्हि त ॿुधो, मुंहिंजे ख़्याल में जॾहिं बि असां तव्हांखे सलाम कंदा आहियूं न तव्हांजी ॼंघूं छो फिरियल आहिनि, पोलियो जा ड्रॉप्स न पीता आहिनि, तव्हां छा मतिलबु? साईं त जॾहिं बि असां तव्हांखे सलाम कंदा आहियूं त तव्हां सिर्फ़ु कंध सां हीअं कंदा आहियो, ज़ुबान सां जवाबु न उहो ॾींदा आऊं ॾींदो हुउसि न साईं। असल में उहो त तव्हां ॾींदा आहियो न, असल में पोइ हो छा मसइलो ते इहो आहे पटका जो ॿधायो। माण्हू माण्हू जो फ़र्क़ु हूंदो आहे, जीअं नसीर गुपांग अगरि मूंखे सलाम करे थो या हेॾो कोई सलाम करे थो या ताहिर यारे सलाम करे थो त उनखे वालेकुम सलाम चई सघिजे थो। तो जहिड़ो माण्हू अगरि सलाम करे थो उन त सिर्फ़ु लानत ई मोकिले सघे। अच्छा नसीर, हाणे जेकॾहिं तव्हां मुंहिंजे ख़्याल में हिते मौसीक़ी जो सिलसिलो को शुरू हा कंदा- गानो बानो हूंदो। अच्छा पोइ अच्छा त पोइ ठीकु आहे सर, त सर, ॾिसो अजीब ॻाल्हियूं पिया कनि माण्हू जो यार बाबा हिन जो जेको खुदा खे मन, खुदा हिन जो खे जेको मन, मुंहुं असां इन जी ॻाल्हि दिलि में न कंदा मतिलबु हिन जो अजीब मुंहुं आहे हिकिड़ो, मौसीक़ी ॿुधो त वाह न पोइ पाण हलूं मतिलबु जोगर बूट जहिड़ो मुंहुं खणी करे मूंखे पता पई। मारंदो क़ुरान जो कसम। अच्छा साईं कहिजो अच्छा नसीर पोइ ही साईं गानो गानो वग़ैरह ॿुधो, गानो न, मूं ॿुधो। ते वरी इल्ज़ाम लॻी वेंदो त आउं गाने बजाने वारी महफ़िल में वेंदो आहियां। साईं प्लीज़ सर